आइस जे असां ऑपरेशन कया आहिनि असांजो माना असां जेको तव्हांजे जंहिं जाइन जी निशानदेही कयो था उते जेके माण्हू असां हुन में जाम शुरू में असां पंहिंजो रिटायर्ड DSP हुयो उनखे गिरफ़्तार कयोसीं। चवे थो उत्तर सिंध जा सरदार धाड़ेलनि खे पंहिंजी ताक़त तौरु इस्तेमालु करे ग़रीबनि खे हिसाईंदा आहिनि। उन्हनि जे भउ बि ॾेवाए थो जीअं ॿिया जेके ग़रीब अवाम आहे उहो उन को डिॼंदी रहे। संदसि चवणु आहे त 21वीं सदीअ में हाणे भोतार के निज़ाम खे ख़तमु थियणु घुरिजे। त फैक्टर आहे हिन में को शक न आहे त हिकिड़ो एलिमेंट आहे जंहिंखे हिन महिल 21वीं सदी में ख़तमु थियणु खपे। पर गॾोगॾु ॾोहारियुनि ऐं पुलिस जे गठ जोड़ जी हक़ीक़त खे तस्लीम कंदे बि पुलिस जो दिफ़ाउ करे थो। हीउ दबंग ऑफिसर थियण जी न दावा कंदो आहे न ई संदसि स्टाइल को दबंगाणो आहे। वटसि जेको वेंदो आहे उन जी ॻाल्हि ज़रूरु ॿुधंदो आहे। अमल केतिरो थो करे इहो केसिस जा रिज़ल्ट्स ॿुधाईंदा। हैदराबाद डिवीज़न अंदरि आइस जहिड़े ज़हर ख़िलाफ़ु सख़्तु क़िस्म जा ख़्याल रखण जूं दावाऊं त ज़रूरु करे थो, पर हिन जा मातहत SSP संदसि साथ ॾियनि था या न कुझु चई नथो सघिजे। हीअ आहे DIG हैदराबाद तारिक रज़ाक धारी जो। अचो त संदसि स्टोरी ॾिसूं। उत्तर सिंध जाए हिकु पुलिस ऑफिसर खां नंढड़ो सुवालु, छा सरदार धाड़ेलनि ऐं ॾोहारियुनि जी वाक़ई सरपरस्ती कनि था या हक़ीक़त कुझु ॿी आहे? क़ौम में सभु हिकु सरदार आहे, पोइ उते क़ौम में चंडरा बि सुठा बि माण्हू आहिनि चंडरा बि आहिनि, पोइ उन ते त हुनजो ॿिन्ही ते सरदार त सभिनी खे गॾु खणी हले थो न। ईअं न आहे त उते उनजे लाइ त अगरि जतोई आहे या चाचड़ आहे या ॿिया धाड़ेलनि शहर आहे त उन में त उहे उनजी स्ट्रेंथ आहिनि न। उहे पोइ उनजे हथनि उन मां जे ज़रिए ॾिजाए बि थो माण्हुनि खे ऐं उन्हनि जे भउ बि ॾेवाए थो जीअं ॿिया जेके ग़रीब अवाम आहे उहो उन को डिॼंदी रहे उनजे ताबे रहे। त पोइ हिन 21वीं सदीअ में सिंध मां सरदारी निज़ाम खे ख़तमु न थियणु घुरिजे? त फैक्टर आहे हिन में को शक न आहे त हिकिड़ो एलिमेंट आहे जंहिंखे हिन महिल 21वीं सदी में ख़तमु थियणु खपे। ख़तमु थियणु खपे उहो ॾिसो न, इहे हली हली ॾिसो इहे छाजे लाइ माना वधिया, इन करे वधिया जे अदालती निज़ाम इन्हनि जे जेके फ़ैसिलनि लाइ वेंदा आहिनि फ़ैसिला थींदा आहिनि, माण्हू त चवंदा आहिनि उहा सस्तो थी वेंदो आहे, पर उन में त केतिरा खून ज़ाया था थी वञनि, केतिरा खून हिक ॿिए जे इंसाफ़ को रहिजी था वञनि। उते त छा आहे त अगरि ॿिनि क़ौमनि जो जहिड़ो आहे 20 क़तल थिया आहिनि या 22 क़तल थिया आहिनि, जंहिंजा क़तल थिया आहिनि उहो क़तल जे क़तल में ख़तमु करे ॿियनि माण्हुनि खे उहो जेको आहे उहो खून बहा मिलंदी आहे, पर जंहिंजो खून थियलु हूंदो आहे त उनखे उहो वरी पंहिंजो बलांद वठंदो आहे। त अहिड़े हिसाब सां इहो इन्हनि खे ख़तमु शयुनि खे हाणे ख़तमु थियणु खपे। तारिक रज़ाक धारी जेखां पुलिस खाते जी हिकु ऊंदाही हक़ीक़त बाबति सुवालु, साईं सिपाही खां SSP ताईं धाड़ेलनि सां गठ जोड़ बाबति ख़बरूं मंज़र आम ते अचनि थियूं। पुलिस जी नाकामी सबबु रेंजर्स खे घुराइणो पियो। तॾहिं न रुॻो उत्तर सिंध में अगवा जूं वारदातूं घटिजी वयूं आहिनि, पर धाड़ेल बि सरेंडर करे रहिया आहिनि। पुलिस ऐं ॾोहारियुनि जे गठ जोड़ बाबति DIG जेको जवाबु ॾिनो उहो ॿुधो। ॾिसो उते जेकी सिपाह आहे उहो बाय लॉ जेकी आहे उहा तव्हांखे लोकल माण्हुनि जी जेकी आहे उहो डिस्ट्रिक्ट में भर्ती करणा, डोमिसाइल ऑफ डिस्ट्रिक्ट जेको आहे उन मां तव्हांखे भर्ती करणा। हाणे पोइ उन में जॾहिं भर्ती थिए थी पई त उन में सभु क़िस्म जी ज़ातियूं अची वयूं थियूं, पोइ कुझु जेके ज़ातियुनि में पंहिंजी प्रोटेक्शन बि ॾियनि था पिया। अच्छा वरी इहो आहे त माण्हू हिकु ई इलाइक़े जा आहिनि त सुञाण करण में उन्हनि खे ख़बर आहे त हिते ई रहणो आहे, पर काफ़ी अहिड़ा अटैक्स बि थिया जेके बदिला वरिता विया बाद में पहिरियों जेको हुया। त इन हवाले सां माना किथे अगरि तव्हां सम्झो 20-30% किथे को नीचे वारो पंहिंजी ज़ात जे हिसाब सां को हूंदो या कुझु पैसनि जे हिसाब सां हूंदो, पर घणे भाङे इहो लोकल एलिमेंट आहे त इन करे जेको आहे न इहो प्रॉब्लम आहे हर डिस्ट्रिक्ट इन्हनि डिस्ट्रिक्ट्स में जिते तव्हां चओ था त 4-5 डिस्ट्रिक्ट्स आहिनि जिते धाड़ेल कल्चर वधीक आहे उते, त उते लोकल फैक्टर हुजण जे करे प्रॉब्लम आहे। बाक़ी ईअं न आहे त सॼी पुलिस का मिलियल आहे, उते धाड़ेल मरनि बि था, मुक़ाबला बि थियनि था, उते असांजी सिपाह शहीद बि थिए थी या पुलिस ऑफिसर बि शहीद थियनि था, ईअं न आहे। पर कुझु मां सम्झां थो 5-7% हूंदो जिते प्रॉब्लम हूंदो। इन कच्चे जे एरिया में कॾहिं बि का बि अहिड़ी का वॾी रोड नेटवर्किंग कोन ठही आहे, छो त पाणी अची वेंदो आहे त उन हिसाब सां प्लैनिंग कोन थियल आहे। उते स्कूल न आहिनि, उते हॉस्पिटल्स न आहिनि, उते मतिलबु गवर्नमेंट जी इनग्रेस जेकी आहे उहा घटि आहे। जेतिरी गवर्नमेंट कम्युनिकेशन्स नेटवर्क वधाईंदी, जेतिरो उते कमु कंदी त उते पहुच थींदी। उहे बि ईअं न आहे त को धाड़ेल कल्चर में कुझु हूंदा जेके जंहिंखे पैसा मिले थी, पैसा मिलनि था, ज़मीननि ते कब्ज़ो कयूं वेठा आहिनि या भतो वठनि था, उन्हनि खे त फ़ाइदो हूंदो, पर मेजॉरिटी जेके उते माण्हू रहनि था उहे सिविलाइज़्ड लाइफ में अचणु चाहिनि था। त इन करे जेतिरी गवर्नमेंट उते पंहिंजी कम्युनिकेशन वधाईंदी, पुलिस जी रीच वधंदी, कानून जी रीच वधंदी, त उहे सभु उन
सिस्टम में ईंदा वेंदा ऐं इंशाल्लाह जल्दी अमन थींदो। कई ज़िला आहिनि जेके अमन अमान थी विया। दादू सभिनि खां वर्स्ट हूंदो, तव्हां ॾिसो था नौशरो फ़िरोज़ ख़राबु हूंदो, मटियारी ख़राबु हूंदो। जीअं उते रीच वधंदी वई, रोड ठहंदा विया, नेटवर्किंग थींदी वई, सिस्टम में ईंदा विया। धारीजा साहब, अवां पाण घोटकी जा आहियो। सिंध जो हेॾो अमीर ज़िलो बदअमनी जे वर चढ़ण जा सबब छा आहिनि? घोटकी जो ॾिसो न, घोटकी जा ॿ हिसा आहिनि। हिकु कचे वारो हिसो आहे, ॿियो आहे पके वारे हिसे में तव्हां वेंदव, तव्हां लॻंदो तव्हां पंजाब जेके शहर में घुमो था पिया। उते माना एतिरी ख़ुशहाली बि आहे, उते कम बि आहे, माण्हू बि, फैक्ट्रियूं तव्हां ॾिसंदव, तव्हां रोज़गारु ॾिसंदव। हिकिड़ो वरी कचे वारो पासो आहे, जिथे माना रीच न आहे त उते जेको आहे इहे प्रॉब्लम्स आहिनि। उते हैदराबाद डिवीज़न में मंशात ख़ासि तौर आइस जे विकिरे ऐं उन कारे धंधे में पुलिस जे मुलविस हुजण बाबति सवालनि खां अॻु इंटरव्यू जे विच दौरान तारिक रज़ाक धारीजे खां संदसि कैरियर ऐं ज़ाती ज़िंदगी बाबति कुझु सवाल पुछियासीं। घोटकी ज़िले जे आदिलपुर वारनि मशहूरु जामन यानी धारे जो ख़ानदान सां तालुक़ु रखण बावजूदि तारिक आख़िर छो ॼाम नथो सराए, उन जो सबबु DIG हैदराबाद कुझु ई ॿुधायो। असल में बसि उहो जेको CSS में जेको नालो लिखियो हुयो, उन में उन फैमिली नेम खां घटे करे बसि सिर्फ़ु मां तारिक धारे जो लिखियो हुयो, त इन करे जेको आहे उन में बि मां पंहिंजो तारिक धारे जो बि हिते पुलिस में सिंध में अचण खां पोइ मुंहिंजो उहो एक्चुअली मां सिर्फ़ु तारिक रज़ाक लिखियो हुयो, जेको नालो मुंहिंजो हुयो, ऐं इन करे ॼाम न हुयो। तारिक धारी जे मूजिबि हिन जॾहिं कमीशन जो इम्तिहान पास कयो त सिंध अंदरि संदसि पहिरीं पोज़ीशन आई, जॾहिं त हिन सिंध ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ तालीमी इदारनि मां पढ़ाई मुकमिल करे पुलिस फोर्स ज्वाइन करण जो फ़ैसिलो कयो। मुंहिंजी जेकी इब्तिदाई तालीम हुई उहो ॿिनि टिनि स्कूलनि में रही आहे। पब्लिक स्कूल सक्कर में रही आहे, सादेपुर स्कूल में रही आहे, कैडेट कॉलेज में रही आहे। अहिड़े हिसाब सां पोइ तालीम कंदे पोइ CSS कई ऐं सिंध में मुंहिंजी पहिरीं पोज़ीशन हुई CSS में। पोइ उन खां पोइ पुलिस ज्वाइन कई। कमीशन पास करे ASP थियण बाद तारिक रज़ाक धारी जो घणे भाङे सिंध जी राजधानी वारे शहर कराची में SSP तौरु मुक़ररु रहियो। उनखां सवाइ हू ख़ैरपुर, नौशहरो फ़ैरोज़, दादू ऐं सुजावल में पिणु ड्यूटी सर अंजाम ॾींदो रहियो आहे। ख़ैरपुर में रहियो आहे, पंहिंजो नौकिरी रही आहे, नौशहरो फ़िरोज़ में, दादू में, सुजावल में, इन डिस्ट्रिक्ट्स में नौकिरी कई, पर घणे भाङे मां कराची में ई मुंहिंजी पोस्टिंग रही आहे। DIG हैदराबाद तारिक रज़ाक धारे जे खां संदसि रेंज यानी हैदराबाद डिवीज़न में बदअमनी तोड़े मंशियात ख़ासि तौरु आइस जे ज़हर जे वधंदड़ कुदे कारोबार बाबति सवाल कंदे असां खांसि पुछियो त आख़िर छा सबबु आहे जो पुलिस हिन ज़हर कातिल खे कंट्रोल नथी करे, जो आइस जहिड़ो भयानक नशो शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि ऐं ॿारनि में तेज़ीअ सां पखिड़िजी रहियो आहे। न बिल्कुलु, असां त जंहिं को मां चार्ज वरिती, असांखे 2 महीना थिया आहिनि। असां तक़रीबन तव्हां सम्झो त सिर्फ़ु असां गुटके जे ख़िलाफ़ु असां 800 खां मथे FIRs कयूं। असां सिर्फ़ु इन 2 महीननि में तक़रीबन 60 टन खां मथे, 60 टन खां मथे असां गुटको छालिया पकड़ी आहे। उन खां पोइ आइस जे असां ऑपरेशन कया आहिनि। असांजो माना असां जेको तव्हां जंहिं जी निशानदेही कयो था, उते जेके माण्हू असां उन में जाम शुरू में असां पंहिंजो रिटायर्ड DSP हुयो, उनखे गिरफ़्तार कयोसीं। हैदराबाद में जेको आहे मुक़ाबिलो थियो, उन में आइस वॾे में वॾो आइस डीलर जेको उहो मारिजी वियो, उन 2 क्लैशन कोफियूं बि निकितियूं। त अहिड़े हिसाब सां एक्शन असांजो हले थो। हा, हीअ प्रॉब्लम आहे, पूरे सिंध, पूरे पाकिस्तान जो इशू आहे इहो हिन महिल। ऐं उन में जेके ॿार जेके खे स्कूलनि खे टारगेट कयो आहे, कॉलेजनि खे टारगेट कयो आहे, त उन में ॾिसो उन में सभु माण्हुनि खे सिर्फ़ु पुलिस जेकी आहे उहो त बिल्कुलु एक्शन कंदी। ऐं असांजी 0 टॉलरेंस पॉलिसी आहे ड्रग्स जे हिसाब सां। बिल्कुलु असां कंहिं बि ॻाल्हि ते असां जेके वॾा सेंटर हुया हिन हैदराबाद रीजन में, असां उहो ख़तमु करे, टंडो मोहम्मद ख़ान में, टंडो अलायार में, ठठे में, सुजावल में, जिते जिते वॾा सेंटर्स हुया, जिते वॾो लेवल ते गुटको ठहे पियो, उहो असां ख़तमु करे आयूं। हाणे सिर्फ़ु इहो आहे त असां उन जे गुटके खे घटि करण खां पोइ, फैक्ट्रियूं तबाह करण खां पोइ असां हाणे हलिया विया आहियूं आइस ऐं चर्स आहे। हुनजे करे असां तक़रीबन जेको हिन जेको तक़रीबन 60-65 ॾींहं आहे, इन में असां तक़रीबन कोई ईअं सम्झो त 6 मण खां मथे असां जेको आहे असां चर्स पकड़ियो आहे। उन खां पोइ आइस डीलर जेके बि आहिनि उनजे ख़िलाफ़ु एक्शन हले थो। DIG साहब, भला सियासी सरकारी निगरान सेटअप दौरान कहिड़ो फ़र्क़ु आयो आहे? हिन महिल अलहमदुलिल्लाह निगरान सेटअप में कंहिं को बि पॉलिटिकल असांजे पुलिस जे मथां को बि हो कोन्हे, बार वज़न कोन्हे। त इन करे असां ॾाढो डंडो कयो आहे। त हिन अगरि पूरे साल जी तव्हां कंपेयर कंदो त हिन महिल बि असांजा फिगर्स, हिन महिल असांजी जेके गिरफ़्तारियूं उहे पूरे साल खां मथे आहिनि, सिर्फ़ु 2 महीननि जूं। मतिलबु पोयां पुलिस अमलदार सियासी दबाव तहत कमु टुपाए रहिया हुआ। थींदो आहे उहो, मतिलबु उन महिल प्रायोरिटीज़ ॿी हूंदियूं आहिनि। हिन महिल त प्रायोरिटीज़ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु क्राइम ऐं ऑर्गेनाइज़्ड क्राइम जे ख़िलाफ़ु हले थी पई। DIG हैदराबाद तारिक रज़ाक धारे जे जूं ॻाल्हियूं अवां ॿुधियूं।
सिंध अंदरि बदमनी ख़ासि तौरु मंशियात फ़रोशी में पुलिस जे किरदार बाबति अव्हां संदसि ॻाल्हियुनि मां केतिरा मुतमिन आहियो, असांखे कमेंट्स में ज़रूरु आगाह कजो। वीडियो पूरी ॾिसण लाइ वॾा मुंहिंजा।